पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में हिन वक़्तु बेरोज़गारी वॾो मसइलो बणियल आहे। आलमी बहिराननि सबबि बेरोज़गार वधीक ॾचे में पइजी विया आहिनि। पढ़िया लिखिया नौजवान नौकरी ॻोल्हण में वॾियुनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। पर जेकॾहिं अव्हां कैरियर तब्दील करणी या हाणे उन जी शुरूआत करे रहिया आहियो त अहिड़ी नौकरी ॻोल्हणी पवंदी जंहिंमें टेक्नोलॉजी जी तब्दीली, कुदरती आफ़तुनि ऐं कम जे रुझाननि जी तब्दीली बावजूदि नौकरी ख़तमु न थिए ऐं पघार बि सुठी हुजे। इन हवाले सां पाकिस्तान में सभ खां तेज़ी सां वधंदड़ नौकरियुनि ते हिकु नज़र डोड़ायूं था जिन मां कैरियर चूंडे सघिजे थो। कंपनी जो मुकमल सेल्स प्रोसेस सेल्स मैनेजर जे माते हथ हूंदो आहे। इहो नवनि मुलाज़मनि जूं ख़िदमतूं हासिल करण ऐं विक्रे जी हिकमत अमली ठाहिण ते अमल कंदो आहे। इहो पाकिस्तान में तेज़ी सां वधंदड़ कैरियर मां हिकु आहे। अहिड़ी रीति पाकिस्तान में शुमारियात जे माहिरनि लाइ खोड़ नौकरियूं आहिनि। इन लाइ उन जी डिग्री रखंदड़ माण्हुनि खे मुलाज़मत ॻोल्हण में ॾुखियाई न थींदी। सप्लाई चेन मैनेजमेंट पाकिस्तान में सभ खां वधीक मुआवज़ो ॾींदड़ मुलाज़मतुनि मां हिकु आहे। सॼी दुनिया जीअं पाकिस्तान में बि कैरियर काउंसलिंग जी मक़बूलियत में वाध थी आहे। प्रोफेशनल काउंसलर्स कैरियर जे हवाले सां रहनुमाई ऐं ख़ुदि एतमादी खे वधाइण में मदद ॾींदा आहिनि। फिज़िकल थेरापिस्ट असिस्टेंट जिस्मानी माहिरनि जी हिदायत ऐं निगरानी में वर्जिश, मसाज ऐं इलाज जे ॿियनि तरीक़नि जो इस्तेमालु कंदे मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। पाकिस्तान में फिज़िकल थेरापिस्ट असिस्टेंट खे 1.5 लख खां 3 लख रुपया माहवार पघार ॾिनी वञे थी। अहिड़ी रीति पाकिस्तान में तर्जुमो कंदड़ माण्हुनि जूं नौकरियूं बि जाम थी वियूं आहिनि। सॉफ्टवेयर डेवलपमेंट न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया में तेज़ी सां वधंदड़ मुलाज़मतुनि मां हिकु बणिजी वई आहे। इन खां सवाइ ऑपरेशन रिसर्च एनालिस्ट फ़ैसिले साज़नि खे सलाह ॾींदा आहिनि त कहिड़े मसइले ते कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो। पाकिस्तान में खोड़ कंपनियूं ऑपरेशन रिसर्च एनालिस्ट जूं ख़िदमतूं हासिल कनि थियूं। पाकिस्तान में सनअती इंजीनियर्स जो दायरो बि वसी आहे। केमिकल मैन्युफैक्चरिंग, हार्डवेयर टेक्नोलॉजी ऐं सिहत जी सार संभाल जे शोबनि समेत फैक्ट्रियुनि ऐं सनअतुनि में इंडस्ट्रियल इंजीनियर्स जी ज़रूरत हूंदी आहे जिते मुआवज़ो बि जजो मिलंदो आहे। अहिड़ी रीति पाकिस्तान में इलेक्ट्रिकल इंजीनियर्स जी वॾी घुर्ज आहे ऐं इन्हनि जो दायरो बि वसी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk